जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 21। हिन अध्याय खां पहले मां 20 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 20 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 21। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। देवदत्त मुनिअ जो राजा चित्ररथ खे प्रेत जूण खां छुटण जो उपाय ॿुधाइण। लोमश ऋषि चवण लॻो त हे देवनिधि, राजा चित्ररथ प्रेत जूणीअ में तमामु घणो हलाक थियो। हिकिड़े ॾींहुं दर्द जूं ॾाहूं ऐं विलाप कंदो घुमंदो फिरंदो देवदत्त मुनिअ जे आश्रम ते अची पहुतो। देवदत्त मुनि सुभाउ जो ॾाढो दयालु हो, सो हिन पिशाच जो दर्दनाक आवाज़ ॿुधी हुन जे वेझो अची हुन खां रोअण जो सबबु पुछण लॻो ऐं चवण लॻुसि त हे प्रेत, तूं एतिरे क़दुरु छो चिल्लाए रहियो आहीं? मुंहिंजे आश्रम ते कोई बि जीव जंतु दुखी नथो गुज़ारे। हाणे तूं पंहिंजे रोअण जो सबबु ॿुधाए त मां हुन जे छुटकारे जो उपाय करियां। देवदत्त ऋषिअ खे पंहिंजे मथां दयालु ॾिसी प्रेत राजा पंहिंजो हाल हिन तरह बयान करण लॻो। भॼन जीअरे त जग में को न को उपकार कयो हो, दान पुण्य तीर्थ न को प्रचार कयो हो। माया मेड़ण वास्ते मां पाप पै कया, गला ग़रीबनि जा घुटे लाचार कयो हो। मानुष देही मिली पर जाप न जपियो, न को प्रभु पाइण लाइ वीचार कयो हो। महल मणियूं राज राणियूं ते ॾिसी टरियुमि ऐं ख़ासि पंहिंजे ख़्याल खे बेकार कयो हो। कर्म बुछड़े जो नतीजो भोगणो पियो, मां यादी हेमा कीनकी करतार कयो हो। हे दीनानाथ दीन बंधु, तव्हीं त्रिकालदर्शी मुंहिंजे मन जो सॼो ई हाल अॻु में ई ॼाणंदड़ आहियो। हे स्वामी, मां अॻे जन्म में चित्ररथ नाले राजा हुउसि, पर राजाई मग में मस्तान थी घणेई पाप कर्म कंदो हुउसि। वेदनि शास्त्रनि ऐं संतनि जो निंदक, महापापी, हत्यारो, व्यभिचारी, मधुमास खाईंदड़ ऐं निर्दोषनि खे गुरियूं सजाऊं ॾींदो हुउसि, घोर सजाऊं ॾींदो हुउसि। अहिड़नि पाप कर्मनि कंदे घणो वक़्तु गुज़री वियो। नेठि जॾहिं मां परलोक पधारियुसि तॾहिं यमदूतनि मूंखे रस्ते में तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिनियूं। धर्मराज जे हुकुम सां मूंखे घणनि ई नरकनि जूं सजाऊं भोगणियूं पयूं। ख़राब में ख़राब जूणियूं मिलियूं, उन्हनि जूणियुनि में बेशुमार दुख भोगे हाणे हीअ प्रेत जूण मिली आहे, जंहिंमें अॻे खां बि वधीक पीड़ाऊं ॾिसी मां ॾाढो दुखी थियो आहियां। मां भायां थो त पुरबले जनम जो अहिड़ो को पुण्य जाॻियो आहे जंहिं करे तव्हां जहिड़नि महात्माउनि जो दर्शन प्राप्त थियो आहे। हे प्रभु, हाणे मां तव्हांजे शरण आयो आहियां, कृपा करे मुंहिंजो उद्धार करियो। हिन संसार सागर जे दुखनि खां मां पापीअ जो बेड़ो पार कयो। हे मुनीश्वर, तव्हां त साक्षात कृष्ण रूप आहियो। एतिरे चई ॿई हथ जोड़े हिन तरह स्तुति कयईं। भजन राग पीलो। श्री कृष्ण दीनानाथ जी हम पर दया करो, दास अपना जान के कृपा किया करो। मुझको कपूत जान के क्यों दूर कर दिया, हे नाथ पकड़ हाथ वो अपनी मया करो। बहा जात हूँ सिंध में अब पार कर मुझे, शरण में रख लीजिए मेरा कैया करो। तेरे बिना घनश्याम में फिरता हूँ दर बदर, अपने वृद्ध को चरण में अपने गैया करो। हेमराज आज मैं हैरान हो गया, माफ कर मेरी खता दर्शन दिया करो। श्री कृष्ण दीनानाथ जी हम पर दया करो। पिशाच जा अहिड़ा दुखायल दास्तान ॿुधी देवदत्त मुनीअ खे उन जे हाल ते दया आई ऐं धीरज ॾेई चवण लॻुसि त हे प्रेत, हाणे तूं को बि फ़िक्र न कर, मां तोखे तुंहिंजे उद्धार जो उपाय ॿुधायां थो, कन लाइ ॿुध।
हीअ महापवित्र माघ जो महीनो आहे। हिन महीने में विर्त रखण ऐं सनानु करण करे हिकदमि गति थिए थी, यानी अणपुछी मुक्ति मिले थी। तंहिं करे तूं बि हिन महापवित्र माघ जे महीने जो विर्त रखी प्रयागराज जे त्रिवेणी नदीअ में सनानु कर त तुंहिंजी बि गति थिए, सभिनी सुखनि खे माणे ऐं हिन पीड़ा खां छुटी पवे। हिन माघ जे महीने में सनानु करण करे केरल देश जो हिकिड़ो ब्राह्मण प्रेत जूणीअ खां छुटी मुक्त पद खे प्राप्त थियो हो। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्य 21 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।